अस्सलाम वालेकुम दोस्तों, आवां जो पंहिंजो एक्टर डायरेक्टर अली हसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो मुंहिंजो यूट्यूब चैनल ऐं फेसबुक पेज अली हसन चढ़ड़ फैंस। अॼु ॻाल्हि कंदासीं ड्रामे इश्क मुर्शिद ते। सभ खां पहिरियां मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो ऐं गॾु बेल आइकन जो बटण आहे उनखे दॿाईंदा जीअं मुंहिंजी हर वीडियो अवां ताईं आसानी सां पहुचंदी रहे। त ॻाल्हि कंदासीं ड्रामे इश्क मुर्शिद जी। हुन खां पहिरियां दोस्तनि सां माज़रत कंदुसि त मां घणे अरसे खां पोइ जेको वापसी आयो आहियां, उन जो कारण हीअ हुयो त मुंहिंजी जेका फ़िल्म आहे तलाश, हुनजी रिकॉर्डिंग हुई ऐं हुन तलाश फ़िल्म जी जेका रिकॉर्डिंग में तमामु घणो टाइम लॻी वियो, छो जो हुन में उनजी लोकेशन ॾिसणी हुई, उनजे राइटर बि मां पाण आहियां, उनजी जेका कहाणी हुई मां लिखी। उनखां पोइ हिन फ़िल्म खे फ़िल्मायो वियो ऐं इन दौरान ही जेको ही अरसो हुयो हिन यूट्यूब खां थोरो परे रहियोसि ऐं इंशाअल्लाह हाणे पाण गॾु हूंदासीं। ईअं ई मां ड्रामनि जा रिव्यू ॾींदो रहंदुसि, अव्हांखे ॿुधाईंदो रहंदुसि, अव्हांखे मुकमल ॼाण ॾींदो रहंदुसि। दोस्तो, ड्रामो इश्क मुर्शिद तमामु बहितरीनु वञे पियो हिन वक़्तु, तमामु उनजी बहितरीनु व्यूअरशिप थी रही आहे, हू तमामु मक़बूल वञे पियो। हिन वक़्तु तव्हां ॾिठो त शिबरा खे फज़ुल बख्श जी असलियत ख़बर पइजी वई। उहो शामिर सिकंदर जेको फज़ुल बख्श थी करे हिन वटि आयो हुयो ऐं उन जी ॼाण हुनखे पइजी वई आहे। उनखां पोइ ही वॾी कंफ्यूज़ आहे ऐं हू हिन फैमिली सां वॾी नफ़रत कंदी आहे, छो जो दाऊद अली ख़ान हिकु वॾो करप्ट माण्हू आहे ऐं हिन जो पीउ शिबरा जो ऐं शिबरा ॿई हिन सां जेके आहिनि हिन खां नफ़रत कंदा आहिनि। उन खां अलावा जेको हिन जो पीउ आहे उहो त तमामु घणो हिननि खां नफ़रत कंदो आहे। शिबरा जी भेण हुनखे सम्झाए थी त असांजे जेको घरु आहे उनखे सजाइण वारो ऐं मुंहिंजी शादी में हिन शामिर सिकंदर जो वॾो हथु आहे, पर पोइ बि हू दिलि शिकस्ता आहे ऐं जॾहिं शामिर हिन जे घरु अचे थो सामान खणणु, उन वक़्तु ॾाढी ॾुखायल हूंदी आहे ऐं शामिर हिन खे चवंदो आहे त मूंखे हिकिड़ी पॉइंट चओ, हिकिड़ी ॻाल्हि चओ, ग़रीब माण्हू। त हू जॾहिं चवंदी आहे हू उतां निकिरी वेंदो। ऐं ॿिए पासे शिबरा जे पीउ खे शामिर सिकंदर जे असलियत ख़बर पइजी वञे थी, छो जो दाऊद अली ख़ान इहो चाहे थो त हुनजी असलियत ख़बर पइजी वञे। जॾहिं हू दाऊद अली ख़ान जे घरु अचे थो ऐं हुन शामिर सिकंदर जी तस्वीर ॾिसे थो त हू उनखे शॉट लॻे थो त ही जेको माण्हू आहे कंहिं ॿिए नाले सां मुंहिंजे घर में रहियो, मुंहिंजी धीउ सां प्यारु कयईं। वेतर दाऊद अली ख़ान हुनखे ताना हणे थो त तुंहिंजी जेका छोकिरी आहे, तुंहिंजी धीउ जेका आहे उहा कंहिं ॿिए सां इश्क करे थी। अहिड़े नमूने ही जेको ड्रामो आहे हिकु तमामु दिलचस्प थींदो थो वञे, छो जो सभु पहिरियां जेका शामिर सिकंदर जी मोहबत हुई उनखे हासिलु करण जे लाइ हू ग़रीब जो रोल प्ले कयई। हाणे जेको आहे उनखे हासिलु करण जे लाइ ज़ाहिर आहे हुनखे पंहिंजी असलियत बि ॾेखारणी हुई। हू पंहिंजे माउ जी क़बर ते वठी वञे थो, उनखे ॿुधाए थो त मुंहिंजी असलियत हीअ आहे त मां शामिर सिकंदर आहियां, दाऊद अली ख़ान जो पुटु आहियां ऐं हीअ जेका कहाणी आहे उनजो रुख़ हाणे तब्दील थी चुको आहे। हाणे ॾिसणो इहो आहे त शिबरा शामिर सिकंदर खे एक्सेप्ट करे थी या हुनजो पीउ जेको आहे उहो शामिर सिकंदर खे एक्सेप्ट करे थो या नथो करे। ही दिलचस्प कहाणी अवां ॾिसंदा रहो। हिन बारे में मां अव्हांखे रिव्यू बि ॾींदो रहंदुसि ऐं मुख़्तलिफ़ ड्रामनि जा रिव्यू ॾींदो रहंदुसि। उनखां अलावा मुंहिंजी जेका फ़िल्म आहे तलाश, हिकु तमामु बहितरीनु हिकु वॾी बजट सां तयारु थींदड़ ही फ़िल्म आहे। हिन में तमामु बहितरीनु एक्टर्स आहिनि। उस्ताद उमेद अली कलवर बि आहे ओठो। हिन फ़िल्म जो मुंहिंजे दोस्तनि खे शिदत सां इंतज़ार बि हूंदो, पर हीअ जेका फ़िल्म आहे ईद ते रिलीज़ कई वेंदी
ऐं इंतज़ार जूं घड़ियूं ख़त्म। अॼु माह रमज़ान जो पहिरियों रोज़ो आहे। ज़िंदगी जेका आहे ख़बर ई नथी पवे कीअं गुज़रे थी पई। पाणी वांगुरु ही ॾींहं गुज़रनि था पिया, जीअं पाणी वहे थो पियो अहिड़े तरह ई ज़िंदगी गुज़रे थी पई। ऐं हीअ ॾींहं बि ईअं समय जे जल्द में गुज़री वेंदा ऐं अव्हां वटि मुंहिंजी जेका तलाश फिल्म आहे उहा अची वेंदी। वेंदे वेंदे मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब कयो, लाइक कयो, कमेंट कयो ऐं दोस्तनि ताईं शेयर कयो। अगली वीडियो ताईं पंहिंजे अली हसन चड्ढड़ खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।